नाज़रीन तव्हां खे आगाह कंदासीं मीरपुर माथुलो भरिसां होटल ते मज़दूरी कंदड़ नौजवान सोराब शेख जो लाश हथायो आहे। शहरनि जे इतलाउ ते मीरपुर माथुलो पुलिस लाश खणाए DHQ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवण त वाक़िए जो कारण मालूम नाहे थी सघियो। पोस्टमार्टम खां पोइ कुझु ॿुधाए सघिजे थो। ख़बर सां शेयर कई पिया मीरपुर माथुलो भरिसां होटल ते मज़दूरी कंदड़ नौजवान सोराब शेख जो लाश हथायो आहे। शहरनि जे इतला ते मीरपुर माथुलो पुलिस लाश खणाए DHQ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवण आहे त वाक़िए जो कारण मालूम नाहे थियो। पोस्टमार्टम खां पोइ कुझु ॿुधाए सघिजे थो। अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। मीरपुर माथुलो भरिसां होटल ते मज़दूरी कंदड़ नौजवान सोराब शेख जो लाश हथायो आहे। शहरनि जे इतलाउ ते मीरपुर माथुलो पुलिस लाश खणाए DHQ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस जो चवण आहे त वाक़िए जो कारण मालूम नाहे थी सघियो। पोस्टमार्टम खां पोइ कुझु ॿुधाए सघिजे थो। अवां खे ख़बर ॾेई पिया मीरपुर माथुलो भरिसां होटल ते मज़दूरी कंदड़ नौजवान सोराब शेख जो लाश हथायो आहे। शहरनि जे इतला ते मीरपुर माथुलो पुलिस लाश खणाए DHQ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवण आहे त वाक़िए जो कारण मालूम नाहे थियो। पोस्टमार्टम खां पोइ कुझु ॿुधाए सघिजे थो। अवां खे ख़बर ॾेई पिया मीरपुर माथुलो भरिसां होटल ते मज़दूरी कंदड़ नौजवान सोराब शेख जो लाश हथायो आहे। शहरनि जे इतला ते मीरपुर माथुलो पुलिस लाश खणाए DHQ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवण आहे त वाक़िए जो कारण मालूम नाहे थियो। पोस्टमार्टम खां पोइ कुझु ॿुधाए सघिजे थो। मीरपुर माथुलो भरिसां होटल ते मज़दूरी कंदड़ नौजवान सोराब शेख जो लाश हथायो आहे। वधीक अपडेट वठंदासीं। ख़ुशी सियाल लाइन ते मौजूद आहे। जी ख़ुशी सियाल, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, मीरपुर माथुलो भरिसां इकबाल पंप भरिसां जो होटल ते मज़दूरी कंदड़ सोराब शेख जो जेको आहे लाश हथायो आहे। जंहिंखां पोइ हिते शहरनि जेको आहे पंहिंजो मीरपुर माथुलो पुलिस खे इतला ॾिनो आहे। मीरपुर माथुलो पुलिस जेका आहे सोराब शेख खे जेको आहे पंहिंजो DHQ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। किथे ज़रूरी कार्रवाई थियण खां पोइ जेको आहे वारसनि हवाले कयो वेंदो। जॾहिं त उन सिलसिले में हिते जो मीरपुर माथुलो सां मुंहिंजी जॻह ॻाल्हि ॿोल थी आहे, उन चयो त पोस्टमार्टम रिपोर्ट थियण खां पोइ कुझु ॿुधाए सघिजे थो। पहिरियां उनजो मौत जो कारण जेको आहे नथो ॿुधाए सघिजे। जी ठीकु आहे ख़ुशी सियाल, वॾी महिरबानी आगाह करण लाइ। जी नाज़रीन, अवां खे मीरपुर माथुलो खां ख़बर ॾियूं पिया। मीरपुर माथुलो भरिसां होटल त मज़दूरी कंदड़ नौजवान जो लाश हथायो आहे। वाक़िए जो कारण मालूम नाहे थी सघियो। पोस्टमार्टम खां पोइ कुझु ॿुधाए सघिजे थो। पुलिस पारां इहो चयो वियो आहे।